नाज़रीन, ॻड़ी खैरू वेझो जवाबदार कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी धीउ ऐं नौजवान खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे बचल कमराणी। जी बचल, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, अॼु ॻड़ी खैरो में ॻोठ मोहम्मद खान जमाली में कारे इल्ज़ाम हेठि जवाबदार फ़कीर मोहम्मद बुरोही पंहिंजी नौजवान धीउ मुसवात सोबिया ऐं पंहिंजो ज़मींदार साबिर जमाली खे बंदूक जा फायर करे क़तल करे छॾियो आहे। जॾहिं त असांजो SHO ॻड़ी खैरो सां राब्तो थियो, उन्हनि चयो त जवाबदार फ़कीर मोहम्मद खे असां गिरफ़्तार करे कयो आहे। ऐं जॾहिं त पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश ऐं मुसम्मद सोबिया जो लाश पंहिंजी तहवील में वठी करे पोस्टमार्टम जे लाइ तालका अस्पताल मुंतक़िल करे छॾिया। जॾहिं त ॻड़ी खैरो तालका अस्पताल में लेडी डॉक्टर न हुजण जे करे नौजवान औरत सोबिया जो लाश जकाबाद सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। जॾहिं त क़तल थियल नौजवान जो भाउ महाजन जमाली मेरान TV खे ॿुधाईंदे चयो त मुंहिंजे भाउ जे क़तल में मुलवस 3 जवाबदार आहिनि। जॾहिं त पुलिस 1 जवाबदार गिरफ़्तार कयो आहे, 2 जवाबदार अञा ताईं फ़रार आहिनि। जी बचल, अवां जी महिरबानी।